अस्सलाम वालेकुम हक मौजूद संगत उम्मीद सब भाई खुश हूंदो। ही वीडियो सिर्फ उन्हनि लाइ जेके टिकटॉक ते मेहनत कनि था ऐं कंटेंट ठाहिनि था, पोइ बि उन्हनि जा वीडियोस नथा हलनि, ट्रिक वग़ैरह उहो बि ॿुधायां थो। पहिरियां मुंहिंजे चैनल खे जेको सब्सक्राइब करे छॾियो ऐं लाइक कमेंट बि ज़रूरु कजो। पहिरीं ॻाल्हि त को ट्रिक वग़ैरह कुझु कोन्हे, इहो माण्हुनि खे जेको आहे सो चुतिया पिया कनि था। मां हिक ॿिए खे यार हीअं कयो, 3 डॉट ते वञो, शेयर ते वञो, हेॾे होॾे कयो, इहो सभु कुझु धूड़ चाई ईअं अथव। इन में कुझु कोन्हे। मां पंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस तव्हांखे ॿुधायां त इन में कुझु बि कोन्हे। मां वीडियोस ठाहियां थो, उहो बि तव्हांखे ॿुधायां थो त छा छा यूज़ कयां थो, ऐं साउंड्स वग़ैरह जेके आहिनि उहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त कीअं क्रिएट कबो आहे, या उन लाइ ॿियो वीडियो ठाहींदुमि। इहो वीडियो सिर्फ़ु इन वजह सां ठाहियां थो त जेके दोस्त महिनत कनि था उहे फौरी ते छो नथा हली सघनि। पहिरीं ॻाल्हि त तव्हां वटि रिज़ल्ट, कैमरा जो रिज़ल्ट सुठो हुजणु खपे, ऐं ॿियो त तव्हां वटि कंटेंट हुजणु खपे। अगरि जंहिं वटि कंटेंट न आहे, हाणे जेके मतिलबु त फेमस टिकटॉकर आहिनि उहे ॿियनि जा साउंड्स वग़ैरह यूज़ करे हलनि था फॉर यू ते, माशाल्लाह उन्हनि जा हलनि था, हला करे ईअं हलंदा रहंदा। बहरहाल जंहिंजो पंहिंजो कंटेंट हूंदो आहे उहो कॾहिं बि जेको आहे सो हार न आहे मञींदो। अॼु वीडियो न चढ़े सुभाणे जेको आहे सो फॉर यू ते ज़रूरु वेंदुसि, ऐं लाइक्स बि उन्हनि जे महिनत जे हिसाब सां जेतिरो उहो महिनत कंदो ओतिरो ई उनखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे फल मिलंदो। नंढा यूज़र आहिनि उहे सिर्फ़ु स्लोमो या फ़ोटू हूंदा आहिनि, हिकिड़ो कारो फ़ोटू, ॿियो वरी मथां पंहिंजो मतिलबु त इहे शटर वग़ैरह जेके ईंदा आहिनि, इहे सभु कुझु करे करे चवनि था त यार असां फेमस नथा थियूं, इहे नथा थियूं, कंटेंट सफ़ा क्रियल कंटेंट खणनि था। चवण जो मतिलबु त उन्हनि लाइ हिकु हीअ वीडियो सफ़ा पर्सनली उन्हनि लाइ आहे त महिनत कयो था, टिकटॉक खे टाइम ॾियो था। पैकेज बि हाणे एॾी महांगाई वारे दौर में पैकेज करायो था 350 जो, को वरी मेहराण पैकेज जंहिंखे चवंदा आहिनि सस्ता 100 वारा, ख़ैर करायो त था पैकेज। रही ॻाल्हि इहा त महिनत कयो। टिकटॉक ते जेको आहे सो घणो कुझु आहे, मिलंदो त ॿाहिरां कुझु कोन्हे, मूंखे बि फ़िलहालु कुझु कोन्हे मिलियो, पर माण्हुनि जी मोहबत असां लाइ इहा ई खोड़ आहे। अपलोडिंग टाइम इहो जेको आहे सो लाज़मी आहे तव्हां लाइ। अपलोडिंग टाइम हिकु ई रखो, हिकु ई अपलोडिंग टाइम जेको हूंदो आहे, हिकु ई टाइम ते तव्हां वीडियोज़ अपलोड कंदा रहो। 2 वीडियो अपलोड कयो, 4 कयो, 5 कयो, हिकु ई टाइम ते कंदा कयो। मिसाल त जीअं सुबुह जो 9 खां वठी 11 ताईं, जीअं त सुबुह जे कमकारनि खां पोइ कमकार करे माण्हू फ़ारिग थी वेंदा आहिनि, 9 खां बाद या 11 खां बाद माण्हू फ़ारिग थी वेंदा आहिनि। उहो फ़ारिग थी करे मूं जहिड़ा या तव्हां जहिड़ा न, मूं जहिड़ा ई अची करे सोशल मीडिया ते वेहनि था। पोइ त साईं टिकटॉक थी वियो, फेसबुक थी वियो, इलाही एप्लीकेशन थी विया सोशल मीडिया था, सो अची करे वेहनि था वांदा थी। पोइ चवण जो मक़सदु इहो त माण्हू 9 या 11 खां पोइ अची करे फ़ारिग थियनि था, त तव्हांखे बि ओड़ो ई टाइम ॾियणु खपे जीअं तव्हांजा ॾिसण वारा व्यूअर्स वधनि। बाक़ी त हाणे राति जे 3 बजे अपलोड कंदो त पोइ 8 व्यू 9 व्यू ज़ाहिर सी ॻाल्हि आहे ईंदा, जेके जाॻियल हूंदा 3 बजे उहे ई ॾिसंदा। ॿियो त टाइमिंग हिकु इहो हुजे सुबुह जो, ऐं शाम जो जेको आहे सो त मां 8 बजे 8 9 ईअं पोस्ट करे छॾींदो आहियां वीडियो। मां पंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस थो ॿुधायां, बाक़ी तव्हांजो अलाए कहिड़ो टाइमिंग हूंदो। बहरहाल जहिड़ो बि टाइमिंग अथव टाइमिंग ते वीडियो अपलोड कंदा रहो, ऐं ॿियनि खे ॾिसी करे यार हिन जा वधीक हिन वटि को ट्रिक हूंदो, हीअ कुझु कोन्हे। हर कंहिंखे पंहिंजो कंटेंट हूंदो आहे, कैमरा रिज़ल्ट हूंदो आहे। बहरहाल ॿियो त कुझु न चवंदुमि, इहो ई चवंदुमि त पंहिंजो कंटेंट हुजे, अव्हांखे कैमरा रिज़ल्ट सुठो हुजे, ऐं ॿियो त जॻह जेको आहे सो बैकग्राउंड सफ़ा लश हुजे। पोइ टिकटॉक वारा, तव्हां टिकटॉक जी गाइडलाइंस में वेंदो या कुझु अहिड़ियुनि जॻहियुनि ते लिखियलु बि हूंदो आहे त असां जेको आहे सो टिकटॉक वारा हिकु बैकग्राउंड सुठो हुजे, रिज़ल्ट सुठो हुजे, उनखे ई तरजीह ॾींदा आहियूं, उनखे ई ज़्यादा व्यूज़ वग़ैरह एंटरटेनमेंट हूंदो आहे टिकटॉक ते। ज़ाहिर सी ॻाल्हि, हाणे वॉल्यूशन ते एतिरो हार्ड करे छॾियो आहे हिननि गाइडलाइंस वग़ैरह। रही ॻाल्हि जेको आहे सो मुंहिंजे अकाउंट जी सेटिंग्स जी, त उहो अकाउंट जी सेटिंग तव्हांखे ॾेखारियां थो। जीअं मुंहिंजे अकाउंट जी सेटिंग आहे, तीअं ई जेको आहे तव्हां पंहिंजे अकाउंट जी सेटिंग कयो, ऐं इनशाला उमेद आहे त फॉर यू ते तव्हां हलंदव। अचो त ॾिसूं। अकाउंट मुंहिंजा 2 ई आहिनि, बाक़ी त फेक अकाउंट त घणा ई आहिनि, घणा। ख़ैर इहो मुंहिंजो पर्सनल अकाउंट आहे जेको सो हाणे बि ॾिसो था अकाउंट वार्निंग मिली चुको आहे। सेटिंग ते सेटिंग साईं खे चवां त अलाह तव्हांखे नेकी ॾे। हे बि स्नैपचैट वारनि साईं, हे सेटिंग ते अकाउंट, मैनेज अकाउंट आहे, प्राइवेसी आहे। मैनेज अकाउंट में छा छा हूंदो आहे, ते नंबर, ईमेल, पासवर्ड, इहे कुझु कोन्हे। इन्हनि खे बैकअप कयो, बैकअप न खाली बैक कयोसि।
प्राइवेसी में वञी करे प्राइवेट अकाउंट, यार हे जंहिंजो बि प्राइवेट अकाउंट हुजे हे ऑफ करे छॾियो, छो जो प्राइवेट अकाउंट कंदो त तव्हांजो वीडियोज़ सिर्फ़ु फॉलोइंग ताईं वेंदा, मतिलबु जंहिंखे तव्हां फॉलो कयल हुजे या जेको तव्हांखे फॉलो कयल आहे त बसि तव्हांजा वीडियो सिर्फ़ु उन वटि ई वेंदा, बाक़ी त फॉर यू ते मुश्किल हलनि। बाक़ी सजेस्ट टू अदर अकाउंट हे जेको आहे सो ऑन करे छॾियो हे सभई, छो जो तव्हांजा फेसबुक जा दोस्त हूंदा या कॉन्टेक्ट लिस्ट जा दोस्त हूंदा उहे बि तव्हांखे ॾिसींदा, जेके तव्हांजा वीडियोज़ आहिनि ऑटोमेटिक उन वटि हलिया वेंदा, पोइ तव्हां उनखे जेको आहे सो तव्हांजा वीडियोज़ ॾिसी करे शायदि सुञाणींदा बि हूंदा, पोइ फॉलो वग़ैरह बि करे छॾींदा। ख़ैर हिते हे बि ऑन करे छॾियोसि, बाक़ी त साईं अलाह तव्हांखे नेकी ॾे, ॾिसंदा हलो भाउ जीअं हे आहे तीअं तीअं तव्हां बि कंदा वञोसि। हाणे डाउनलोड जो ऑप्शन ऑन कयो, कमेंट्स बि एवरीवन ते हुजनि, ऐं ॿियो त जेको तव्हांजो मतिलबु जेको तव्हांखे प्राइवेसी में सही लॻे, फॉलोइंग लिस्ट एवरीवन ते रखो या ओनली मी ते रखो, तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी त हिते कुझु कोन्हे ख़ासि। ऐं सिक्योरिटी एंड लॉगिन हिन ते वञी करे छा चवंदा आहिनि, सिक्योरिटी अलर्ट केरु केरु तव्हांजो जेको सो अकाउंट कंहिं ॿिए मोबाइल में यूज़ करे थो या छा छा, हे सिर्फ़ु उन जो आहे। बाक़ी साईं बैलेंस हे त ख़बर ई न आहे मूंखे छा जो आहे बैलेंस, हे वॾा टिकटॉकर जेके आहिनि उन्हनि खे पैसा वैसा मिलंदा, कोइन्स हे हो अलाए छा धूड़ छा छॾेसि हिनखे, हे QR कोड हे छा, हे त मां कॾहिं पाण ई न आहे ॾिठो, छॾेसि था। हे शेयर प्रोफाइल ते वञो साईं, हिते जंहिंखे बि मोकिलियो तव्हां फेसबुक ते हेॾे होॾे त उहे अची वेंदा दोस्त प्रोफाइल जो, हे पुश नोटिफिकेशन अबाड़े हे सॼा कुझु जीअं आहिनि तीअं तव्हां कंदा वञो। हाणे मूंखे ख़बर न आहे अलाए छा छा कयो मां, बहरहाल हे सॼो कुझु तव्हां ऑन रखोसि। बाक़ी साईं लाइव इवेंट्स हे छा आहे ख़बर ई न आहे भाउ असांखे अलाए छा छा आहे, छॾेसि भाउ हिनखे बि, ॿियो त कुझु ख़ासि कोन्हे। हा रिपोर्ट करे सघो था अगरि तव्हांजो जेको सो को मसइलो हुजे, फॉर यू ते वीडियोज़ नथा वञनि उनजो बि रिपोर्ट कयो। आई वॉन्ट टू ग्रो माई अकाउंट इहो बि रिपोर्ट आहे, तव्हां रिपोर्ट करे सघो था, इन सां जेको सो काफ़ी तव्हांखे मतिलबु त हिकु सपोर्ट मिली वेंदी टिकटॉक तरफ़ां, ऐं व्यूज़ जो मसइलो बि थींदो आहे। जीअं त असां वीडियो अपलोड कंदा आहियूं त पोइ 10 मिंट 5 मिंट या अधु कलाक बि असांजा वीडियोज़ अंडर व्यू में रखिया वञनि था, उन ते व्यूज़ हिकु बि नथो अचे, ऐं ना ई ॿियो अकाउंट असां ओपन करे उहो वीडियो शो थिए थो असांखे, मतिलबु अंडर व्यू में रखियो वेंदो आहे, ऐं पोइ अधु कलाक 2-2 कलाक 3-3 कलाक बि लॻी वेंदा आहिनि उन वीडियो खे, शो न आहे थींदो। ख़ैर त हाणे ॿियो कुझु बि कोन रहियो आहे। अकाउंट एंड प्रोफाइल इहे सभु कुझु रिपोर्ट आहिनि वग़ैरह, जिते जो मतिलबु जेको बि तव्हांजो, ऐं हिते कुझु मां बि काफ़ी रिपोर्ट हयां हूंदा हिननि खे त बाबा हे मसइलो आहे हूंदा, हिते जाम ॾिसां थो, हिकु त नेटवर्क जो इशू आहे, हे ॾिसो था साईं चयो हे पहिरियों में हिकिड़ो मसइलो थियो, साउंड असां क्रिएट कयूं पिया त असांखे ख़बर न पियो पए त यार केरु केरु साउंड यूज़ करे थो, पोइ इहो बि रिपोर्ट मां कयो हुननि खे। वरी अकाउंट वार्निंग टैग जेको आहे, अकाउंट वार्निंग वारो टैग हूंदो आहे न, हैशटैग जेको हुते प्रोफाइल जे हेठि लॻल हूंदो आहे, उन लाइ बि मां रिपोर्ट कयो त यार हे छो आयो, हाणे ख़तमु कयोसि महिरबानी कयो, पर साईं निभागाए नथा कनि ख़तमु, अकाउंट वार्निंग अञा ताईं लॻो पियो अथव। ॿियो त कुझु कोन्हे मिठा, बसि जेको तव्हांखे पहिरियां मां सम्झायो आहे, ऐं माशाल्लाह वीडियोज़ लाइक कंदा कयो मुंहिंजा, ऐं सब्सक्राइब बि करे छॾियो चैनल खे। ऐं ॿियो त जेको तव्हांखे ॿुधाइणो उहो ॿुधाए चुकियुमि, कुझु रहियल कोन्हे। अगरि त को मिस थी वियो त कमेंट में तव्हां पुछी सघो था, उहो कमेंट में मां उते ई जवाबु ॾींदो आहियां यूट्यूब ते हर कंहिंखे। जी त बाबा इहो वीडियो हुयो, हाणे तव्हांजी मर्ज़ी, तव्हांखे वणे हले न वणे, बाक़ी त लाइक ऐं सब्सक्राइब वरी बि चवंदुमि ज़रूरु करे छॾियो, छो जो महिनत कयूं था, महिनत नथो कयां, बसि ईअं वांदो वेठो हुउमि, सोचियुमि त तव्हां दोस्तनि सां थोरो हाल वाल कजे। हाणे बसि हे रस्तो कचोरो रस्तो वठी करे वरी काॾे असांजो घोटु उहो इहो साम्हूं हिते वेंदासीं, ऐं मां हे मसातड़ो असांजो, बसि ठीकु आहे, अलाह हाफ़िज़, दुआउनि में यादि, ठीकु आहे बाबा।